रांद कंदा न सुभान अल्लाह के लगड़ उॾाईंदा आहिनि के लाटुनि खेरंदा आहिनि के बिलोरनि खेरंदा आहिनि पर असांजे मुर्शिद पीरनि जे पीर सोने दस्तगीर कॾहिं ज़िंदगीअ में इहा रांदि न कई आहे जेका तूं असां रांदि ॿार कंदा आहिनि पर हज़रत महबूब सुभानी जंहिं राति बगदाद में ॼाओ हो उन राति 1100 ॿार 1100 पुट ॼावा छो त उहे वली थिया 1100 वली थिया उहे सोने दस्तगीर रांदि कंदा हुआ कहिड़ी हिकिड़ो मैदान हो जीलान में उन घर जे साम्हूं अची सभिनी नंढड़नि खे गॾु करे चवंदा अचो अल्लाह जो ज़िक्र कयूं सुभान अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कराईंदा हुआ आखिर में सभिनी खे चवंदा त सजदो कयो वो सब उन ॿार सजदो कंदा हुआ उन जीलान जे इलाइक़े में हिकिड़े औरत में उनखे वॾी उमिरि में अल्लाह ताला औलाद जी नेमत सां नवाज़ियो जंहिंमहिल जो उहो नंढड़ो हलण फिरण जहिड़ो थियो आहे अचानक उनखे राति जो तकलीफ़ थी वई आहे कॾहिं अहिड़ी ख़तरनाक बीमारीअ जी उहो नंढड़ो विसाल करे वियो गीजल अमल ज़ारो कतार परेशान रोए थी परेशानी में मुब्तला लॻी पई आहे उनखे पंहिंजूं भेनरूं ऐं पंहिंजूं पाड़े वारियूं उनखे आथत हुजनि दिलासा थियूं ॾियनि उनखे परचाइनि थियूं उनखे रिझाइनि थियूं अदीबत अल्लाह जी शइ रब जी मर्ज़ी आहे कचा तोड़े उनजी मर्ज़ी आहे त पक्का तोड़े उनजी मर्ज़ी आहे ओ रब जे रज़ा ते राज़ी थियो पर हिकिड़ी औरत आई हिनखे गिराटी पाए रुगो कन में का ॻाल्हि ॿुधायईं त हिन जो रुअण बंदि थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो ॿिनि मायुनि परचायो पर न पई बस करे हिकिड़ी औरत अलाए कहिड़ी ॻाल्हि कयो जो रुअण बंदि थी सुभान अल्लाह चुप कयो वेठी आहे ख़बर अथव त उन औरत चयसि छा सुभान अल्लाह तवजो सोया निंड में तकरीर जो टाइम थे तो साई खणी को मोटी इंदा कयो सुभान अल्लाह असांजो मुर्शिद करीम फरमाईंदो त बाबा हिकिड़ो नंढड़ो ॿार अमल सां नाराज़ थी पियो सो रुको पियो रड़ियूं करे रोए पियो सो ॾाढो परचायो सो मां बस न कयईं वरी हुनजो पीउ आयो त घरवारी चयो त वञी पंहिंजे पुट खे परचाए वञी ॾिसे त चुप कयो वेठो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो पीउ अचे चयो त अबा दे हवाले बस कई न थके न जी न बाबा बस न कया साई तो खणा वरी बर रोट शुरू कर दो सुभान अल्लाह तहां वरी जमल वेहो था सोमानी खां वठी 11 ताईं तो वरी थोरो घुमी फिरी जमल तकरीर थे तो मोटी ना करे सुभान अल्लाह ये भला मूंसां सरकार कयो मां घणी तकरीर त कोन कंदो आहियां अध कलाक जो इन जे करे महबूब सुभानी जी यारी अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन औरत छाते जो औरत बस करे वई कन में अची चई त अॼु सुबुह जो तवारो मुअल नंढड़ो चेरो थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस करे वे रुगो सुबुह थे जे कीअं जहिड़ो थींदो चई तूं मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार कर जंहिंमहिल सुबुह थियो आहे हिन उहो नंढड़ो ॿार खणी हुन पाड़े वारी औरत ॾे तो चयो त जहिड़ो थींदो है त सुबुह थी वियो आहे अञा कोन जहिड़ो थियो आहे जे थोरो तरस अञा हो जंहिंमहिल मुर्शिद गौस आज़म दस्तगीर पंहिंजे दोस्तनि सां गॾु मैदान ते आयो ज़िक्र अज़कार शुरू करे ॾिने हिन औरत चयसि तूं बि लिकंदी छुपंदी वण जा पासा ॾींदी वञी पियो जॾहिं जो इहो सुहिणो नंढड़ो अब्दुल कादिर जीलानी ज़िक्र खां पोइ सभिनी ॿारनि खे चवंदो त सभु सजदो कयो पोइ जंहिंमहिल सभु सजदे में किरी पवनि त तूं मोल ॿार सजदे वारनि सिर्फ में छड़े भजी कर पासे ते बेजा को अब्दुल कादिर जाने तो न जो रब जाने दस्तगीर
इन देर न कया महबूब सुबानी जिक्र तो कराए पियो नंढड़ा ॿार जिक्र था कनि पिया जंहिंमहिल जो महबूब सुबानी 4 तस्बीहूं पूरियूं करायूं उन खां पोइ चयनि त पंहिंजे रब खे शुक्राने जो सजदो कयो सभु नंढड़ा कतार में सजदो कयूं त हिन औरत ढुकी करे सजदे वारनि जी कतार में मुअल पंहिंजो बच्चो रखे परते वञी वण जी ओट वठी बीठी आहे हेॾा महबूब सुबानी जंहिंमहिल जो सिर मुबारक सजदे मां खयो चवेनि तो उथो उथो पंहिंजे घरनि ॾे ज़िक्र कंदा वञो हाणे हर को कतार में जीअं असेंबली में ॿार बीहंदा आहिनि कतार में ज़िक्र कंदा वञनि था सभु हलिया विया पर जेको मुअल हो उहो उथियो ई कोन पीरन जे पीर सोने दस्तगीर ॾिठो त इनखे छा थियो अची मथां बीही रहियो आहे नंढड़ो मूसे आज़म सरकार आहे उन दिल जे अंदरि ख़्यालु कयो आहे त जेकॾहिं हे न उथियो त सुभाणे मुंहिंजे दोस्तनि खे गम वठंदो मुंहिंजे दोस्तनि खे ख़ौफ़ थींदो त मथां वरी असां मां को ॿियो न गुज़ारे वञे पीरन जे पीर दस्तगीर उन नंढड़े खे ईअं पेर जी ठोकर ॾेई चयो अड़े तोखे हिते मरणो आहे चा उठ उठ तोखे मरणो कोन ॾिबो हीअं महबूब सुबानी इशारो कयो आहे इशारे में उहो पावर आहे उहो नंढड़ो कलमो पढ़ी उथी पियो आहे ऐं वठी अमर जी जल्दे भॻो आहे ओ दोस्तो असांजो मुर्शिद दस्तगीर उन मंज़िल वारो आहे ओ यानी करण वारा तूं निधन कोन आई जंहिंजे इशारे में पेर जी ठोकर सां मुर्दा उथी पवंदा